अच्छा भला तव्हां इहो त ॿुधायो तव्हां कहिड़ो कमकार कंदा आहियो? कमकार कंदो आहियां कंहिं तव्हांखे चयो त मां कमकार कंदो बाक़ी छा कंदा आहियो? हे जेके बि पाकिस्तान में पेट्रोल पंप ॾिसण ॾिठा थी न शेल पेट्रोल पंप PSO इहो जेके बि आहिनि सभु तुंहिंजे नफ़ा बसि महीने में ईअं सम्झो 10-15 करोड़ मिलंदा आहिनि टाइम पास हाणे करण जी कहिड़ी ज़रूरत अलाए तव्हांजी शर्ट घणे जी आहे? हे जेका असां वियो हुअमि स्विट्ज़रलैंड हा उन मां वठी आयुमि तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तानी 15-20 लख हा मूंखे आदत आहे मां माना तव्हां पाकिस्तानी कपिड़ा न पाईंदा आहियो? सवाल माशाअल्लाह मां पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त माण्हू मूंखे पाकिस्तानी माण्हू छो पाकिस्तानी वणंदा अथव? जीअं मतिलबु तव्हांजी मुस्कुराहट तव्हांजा हेयर तव्हांजी लिप्स तव्हांजी आइज़ माशाअल्लाह ख़ूबसूरत आहे न ॻाल्हि ईअं आहे जो मुंहिंजी ख़ूबसूरती सां सभु कुझु थींदो न पोइ मूं वटि त गंज आहे न मुला हा माशाअल्लाह तव्हांखे कुझु करण जी ज़रूरत ई न पवंदी पोइ तव्हां जेके महीने में 15-20 करोड़ मिलंदा पहिरीं त असांखे ॾियो न छो तव्हां करे मुंहिंजी शइ त तव्हांजी आहे न घुरण जी कहिड़ी ज़रूरत न इहे तव्हां ॾींदा त पोइ असां बि बिज़नेस कंदासीं छोजो मुंहिंजो बिज़नेस भला अलॻि अलॻि आहे हा अलॻि अलॻि थींदो मां चाहियां थो त माना तव्हां ऐं मां जेको आहे सो गॾु माना हिकु नाले सां गॾु को कारोबार कंदासीं न ईअं नथो थी सघे नथी सघे नथो थी सघे न पोइ ॻोठ में असां पंहिंजो तव्हां छा आहे जो स्विट्ज़रलैंड जी शर्ट बि स्विट्ज़रलैंड जी पाईंदा आहियो असां न पाईंदासीं न इन जे करे तव्हां पाकिस्तानी कपिड़ा पाइजो मां खणी ॿाहिरां पाईंदुमि छा आहे जो मूंखे ॿाहिरि मुल्क जे कपिड़ा न वणंदा आहिनि अलाए कहिड़नि ख़्यालनि में ठहियल हूंदा आहिनि तव्हांजा शूज़ ते छो मिटी आहे हे जेके कमर मूंखे वणे ई कोन थी आहे